सारंग, हू तला ठाहिण वारो प्रोजेक्ट केसिताईं पहुतो? सोराणी इहो कमु थोरो मुंझारे जो शिकार थी पियो आहे। छो, छा थियो आहे? डैम ठाहिण जे लाइ का मुनासिब जॻह न पई मिले। हो अदा भूरे जी बनी जे वेझो वारी तराई कम जी न आहे छा? सभिनि दोस्तनि त हुन लोकेशन खे ओके कयो आहे, पर मूंखे उहा ज़मीन सम्झ में नथी अचे। छो, कहिड़े सबब जे करे नथी वणे तोखे लोकेशन? हिकु त सभिनि ॻोठनि खां परे आहे, ऐं ॿियो त बरसाति जो पाणी उन तरफ़ रुख घटि कंदो। अच्छा, त इहा ॻाल्हि आहे। असांजे डैमनि खे बरसाति जो पाणी ई भरींदो, ऐं जेकॾहिं बरसाति जो पाणी हुन तरफ़ रुख ई न कंदो त पोइ कहिड़े कम जो थियो डैम? हा, ईअं त आहे, ऐं तूं सही बि आहीं। पर अलाए जो छो दोस्तनि खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। पोइ तूं छा थो चाहीं? तोखे कहिड़ी लोकेशन सुठी ऐं मुनासिब थी लॻे? इहा चनेसर खान वारी ज़मीन जेका आहे न, इहा ॿिन्हिनि ॻोठनि जो विच आहे। पर उते त निभागो चनेसर ठहिराइण ई नथो ॾिए। सोराणी, मुंहिंजी कोशिशि लॻी पई आहे, अलाह कंदो कॾहिं न कॾहिं कामयाबी ज़रूर मिलंदी। ए राणा खान, ए सारंग जे कम जो कुजाड़ो थियो? कहिड़ो कमु? ए ई पाणी जे तलाउ वारो कमु, हू थो चवां। उहो कमु थियो पियो आहे, पर नबू हिन सारंग खे तलाउ वारी जॻह कोन थी मिले। टियों ॾींहुं भूरे वारी बनी ना जे विया हुआ? कमु खान, सची पुछे त उहो हंधु मूंखे सुठो लॻो, पर यार सारंग खे उहा तराई वारी ज़मीन पसंदि न आहे। ए हाणे सारंग कुजाड़ो थो चवे? सारंग चए थो त डैम ॻोठ जे वेझो हुजे, ये वक़्त सिर्फ पाणी ॾेई सघे ज़मीननि खे। ए हाओ पो? यार वो चनेसर वारी तराई वारी बनी आहे न, उहा डैम जे लाइ नंबर 1 आहे, पहिरियों नंबर आहे। रॻियो आहे चनेसर खान वो डैम ठहण ॾे कोन थो। ए राणा खान, ए इहो चनेसर पाण खे कुजाड़ो कंदो? बसि लठ जे जोर ते तला ठही पवंदो? राणो खान, लठ जे ज़ोर ते अहिड़ा 10 तलाव ठाराए सघे थो। ही सरकारी कमु आहे, इन सरकारी कम खे सरकारी तरीक़े सां हल कबो ऐं कमु कबो। ए राणा खान, ए पो त सारंग बि मुड़ण वारो कीन है। ए उन मथे दरखास्त ज़रूर उमाणी हूंदी। हा नबू, कोशिश सारंग जी जारी आहे, पोइ ॾिसूं त कहिड़ो नतीजो थो निकिरे। इहो त ठीकु आहे राणा खान, पर हाणे असां हलूं था, पोयां कमु अध में रहियो पियो आहे। वेठा छो, कचहरियूं थींदियूं रहंदियूं, वञो पहिरीं कमु करे पोइ अचो। हा वेठो आहे हिते। उथो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।